नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ऑल सिंध मंगरिया वेलफेयर एसोसिएशन जी पहिरीं सालगिरह जो केक कंडियारो में काटियो वियो, जंहिंमें मंगरिया बिरादरी जे उहिदेदारनि ऐं नौजवाननि सहाफ़ी गुलाम नबी मंगरियो, अबरार अली मंगरियो, अब्दुल रहीम मंगरियो, आफ़ाक मंगरियो, नेमतुल्ला मंगरियो, सागर साईं, फ़कीर शरीफ मंगरियो, बबलू मंगरियो ऐं ॿियनि केक काटियो। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी तंज़ीम जो मक़सदु मंगरिया बिरादरी जे पोइते पयल ग़रीब मिसकीन माण्हुनि जी मदद करणु आहे। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त ऑल सिंध मंगरिया वेलफेयर एसोसिएशन मेंबर साज़ी जो सिलसिलो तेज़ी सां जारी आहे। इंशाअल्लाह असां पंहिंजी बिरादरी सां हर वक़्तु गॾु रहंदासीं। हिननि चयो त असां पंहिंजी क़ाइद बहादुर अॻवान ऑल सिंध मंगरिया वेलफेयर एसोसिएशन जे मरकज़ी सदर अली नवाज़ मंगरियो जिन जी काविशुनि ऐं कोशिशुनि खे सलाम पेश करियूं था, जंहिं ही हिकु वाहिद प्लेटफॉर्म पेश कयो आहे ऐं असांखे पिणु पंहिंजे बहादुर ऐं मेहनती सरवाण सीनियर एडवोकेट अली नवाज़ मंगरियो साहब ते फ़ख्रु आहे। आख़िर में सभिनी खे केक पिणु खारायो वियो।